ख़बर शामिल कयूं पिया करमपुर खां। कंदकोट में अॼु बेजारानी सुजाग फोरम जी अॼु अहम मीटिंग ऐं कॉन्फ्रेंस गॾिजाणी थी। बेजारानी सुजाग फोरम पारां क़बाइली तकरारनि ऐं समाजी बुराइनि खिलाफ़ ऐं पुरअमन अमान बहाल करण लाइ अहम कॉन्फ्रेंस मीटिंग घुराई वई, जंहिंमें एडवोकेट अब्दुल गनी बेजारानी, ज़रियात अली बेजारानी, जमायत इस्लामी जो अगवान मौलाना अब्दुल हफीज़ बेजारानी, फैज़ मोहम्मद बेजारानी, राणा फवाद अली बेजारानी, STP अगवान दिलमुराद डहाणी ऐं ज़िले जे मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि शिरकत कई। जंहिंमें एडवोकेट अब्दुल गनी बेजारानी कॉन्फ्रेंस के खिताब कंदे चयो त असांजे ज़िले कश्मीर में मुख़्तलिफ़ बिरादरनि जे क़ौमी झड़नि तकरारनि जे करे हितां जे माण्हुनि जो जीअण जंजाल बणिजी वियो आहे ऐं क़ौमी तकरारनि जे करे माण्हुनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। उन्हनि क़ौमी झेड़नि जे करे ॿार तालीम पिणण खां महरूम आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त ज़िले कश्मीर में ख़ासि करे बेजारानी तेगारानी तकरार, सब्ज़ोई चाचड़ तकरार, ॿियनि क़ौमी तकरारनि खे वस वारनि IG सिंध, DIG लारकानो, SSP कश्मीर अमजद शेख इलाइक़े जे चूंडल नुमाइंदनि खे अपील कयूं था त खुदारा क़ौमी झेड़नि खे ख़त्म कराए ज़िले कश्मीर जो अमन बहाल कयो वञे। रिपोर्ट करण अर्ज़ मोहम्मद जाफ़री, बे न्यूज़ करम।